कराची की अदालत दुआ ज़हरा केस में निंगरी के मुस्तकिल तौर वालदेन हवाले करने जो हुक्म ॾेई छॾियो। ज़रियन मूजिब फैमिली कोर्ट ईस्ट दुआ ज़हरा केस में मेहदी काज़मी की दरख्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। अदालत निंगरी के मुस्तकिल तौर वालदेन हवाले करने जो हुक्म ॾींदे चयो त हूअ बालिग थियण ताईं मुस्तकिल वालदेन वटि रहंदी। बाली के फलाह बबूद के नज़र में रखंदे खेस हक़ीक़ी वालदेन हवाले कयो पियो वञे। दुआ ज़हरा के वालदेन के 2 लाख रुपयनि जा ज़ाती मुचलका जमा कराइण जो हुक्म। अदालत चयो त निंगरी की तालीम ऐं खाधे पीते जे समूरनि ज़रूरतुनि जो ख़्यालु रखियो वञे। अदालत जॾहिं बि तलब करे निंगरी के पेश करणो पवंदो, छो त निंगरी अॻु ई वालदेन सां गॾु वञण जी रज़ामंदी ज़ाहिर करे चुकी आहे। अदालती फ़ैसिले मूजिब ज़हीर अहमद इहो साबित करण में नाकाम रहियो त निंगरीअ सां सुठो सुलूक कयो पियो। रिकॉर्ड मां साबित थिए थो त वालदेन निंगरी के महफ़ूज़ रखण जी भरपूर कोशिश कई। इन खां अॻु सिंध हाई कोर्ट दुआ ज़हरा के आर्ज़ी तौर वारसनि हवाले करण जो फ़ैसिलो ॾेई चुकी आहे।